कहाणीकार 300 खां मथे सिंधी ड्रामा लेखक मुसन्निफ़ ऐं अदाकार अरबाब छिजड़ो जी तबीयत ख़राब थी वई। दिमाग़ जी रग टुटी वई। खेसि नवाबशाह जे प्राइवेट सेंटर में इंतिहाई ॻणती जोगी हालत में दाख़िल कयो वियो आहे, जेको ज़िंदगी जी जंग विड़ी रहियो आहे। पर संदसि सक़ाफ़त खाते तरफ़ां का बि सार न लधी वई, जंहिं अमल ख़िलाफ़ मोरो जे अदीबनि, शाइरनि, लेखकनि ऐं फ़न सां वास्तो रखंदड़नि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी अदीब शाइर अज़ीम सिंधी, अब्दुल्लाह जैसर, महजूर ग़ुलाम हैदर सोलंकी, ग़ुलाम मुस्तफ़ा उकाब, रज़ाक मस्तोई, ख़ालिद साहिल कीरियो, सिंधी अल्ताफ़ सूमरो, अख्तर लगारी, सूमर सोलंकी, सजाद छिजड़ो, कामरान मलिक, वहीद रज़ाक मस्तोई, तारिक मुजीब छिजड़ो, जुमन सोलंकी ऐं ॿिया करे रहिया हुआ। हिननि चयो त सिंध जे हिन कहाणीकार, दानिश्वर ऐं ड्रामा निगार अरबाब छिजड़ो जी दिमाग़ जी रग टुटी वञण खां पोइ प्राइवेट इस्पताल नवाबशाह में दाख़िल आहे, जिते ज़िंदगी जी जंग विड़ी रहियो आहे। पर सक़ाफ़त खाते का सार न लधी, छाकाणि त सिंध हुकूमत सक़ाफ़त खातो हमेशह मुर्दा परस्ती जो मुज़ाहिरो कयो आहे ऐं असां मुर्दा परस्त क़ौम थी विया आहियूं। हिननि चयो त सिंध जे सूबाई वज़ीर डॉक्टर उज़रा फज़ल पेचूहो, सैयद नासिर अली शाह, सईद गनी, सरदार शाह, फरियाल टालपुर ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कयो त हिन भलोड़ अदीब, अदाकार ऐं फ़नकार जी माली सहायता करे अरबाब छिजड़ो जी हयाती बचाई वञे।